वधो ते 100 रुपयो गा ते चए यकी वे आके 100 रुपयो न पोइ हथु करे असां गरीब माण्हू कमाइण खाइण ये 100 रुपयो गाॾे छॾे ई नथो असां रोज़ ॿधी वेठो आहे जमालपुर थाणी वारो। मदेजी में काठियूं विकिरो करे पेट गुज़र कंदड़ ॿिनि पोरियतनि जमालपुर पुलिस जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। ॻोठ मुनामाबाद वासी पोरियत ज़ुबैर जूणे जो ऐं वहीद जूणे जो एहतजाज कंदे दाहियो आहे त हू गॾा गाॾे ते काठियूं खणी शहर में विकिरो कंदा आहिनि पर जमालपुर पुलिस खां उन रुश्वत लाइ तंग करे रही आहे। पोरियतनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त पुलिस फी गाॾे ते 100 रुपया रुश्वत तलब करे रही आहे। रुश्वत न ॾियण ते कलाकनि जा कलाक थाणे ते वेहारे खेनि परेशान कयो वञे थो। पोरियतनि SSP शिकारपुर समेत ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त जमालपुर पुलिस जे ज़्यादतियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे।